बिरासिटी रोड़ी केनाल भरिसां आराई बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो, लठियूं ऐं सरोटा लॻण सबबि ॿिन्ही धुरियुनि जा 6 ॼणा ज़ख़्मी। 2 ॼणा गिरफ़्तार ज़ख़्मी फयाज़ आराई, फैज़ान, रिज़वान, सकलैन, लियाकत ऐं मज़हर आराई शामिल आहिनि, जेके हिकु धुर बेलावाह जे ॻोठ फ़तेह मोहम्मद आराई ऐं ॿी धुर मोरो वासी ॿुधाया पिया वञनि। ज़ख़्मियुनि खे अस्पताल आंदो वियो, जिते ॿिन्ही धुरियुनि ॿिए झेड़ो करे ॾिनो। अस्पताल इंतज़ामिया पारां पुलिस तलब करे वरिती आहे। पुलिस पहुची ॿिन्ही धुरियुनि खे छेड़ो कयो। डॉक्टरनि पारां ज़ख़्मियुनि खे तबी इमदाद ॾिनी वई। इन सिलसिले में ज़ख़्मियुनि ॿुधायो त पुराणो संगमती तकरार हलंदड़ आहे, जंहिंजो केस दाख़िल थियल आहे। असां तारीख़ खाई वापसि वञी रहिया हुआसीं त मोरो वासियुनि धुर रोहड़ी केनाल वटि असां मथां लठियुनि सां हमिलो करे ॾिनो ऐं ज़ख़्मी थी पिया आहियूं। जॾहिं थाणे ते इलाज जो लेटर वठी अस्पताल में आयासीं त असांजा ज़ख़्मी इलाज लाइ आया त मोरो वासी लियाकत आराई असां मथां ॿीहर हमिलो करे ॾिनो। ॿिए पासे पुलिस ॿिन्ही धुरियुनि मां 2 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।